पाक फड़को कुंद कुड़को मांझी जित मरण अला शहजादा सोबूरे सचादड़ी। दोस्तों ऐं भाइरो जिते सका जो ज़िक्र हुजे ऐं सिंध जे सोल जो ज़िक्र न हुजे मां सम्झां थो इहा सिंध सां बेवाजिबी चइबी ऐं अॼु जो इहो सकाफ़त ॾियारो सिंध जे सोल शहीद महाराजा नाहिर शहीद होश मोहम्मद शीदी शहीद दुनिया दरिया खान शहीद बशीर खान कुरैशी सिंध जे रबर साईं जीएम सिंह जे नाले अर्पियां थो। दोस्तों असां अज़ीम आहियूं, असां क़दीम आहियूं, वाकई असां अज़ीम आहियूं, असां मौज़ब मुल्क रहिया आहियूं, असां मौज़ब क़ौम रहिया आहियूं, असां आलम जी इताअत थी रहिया आहियूं, असां सूफ़ी जी धरती रहिया आहियूं। पर असांखे उन पंहिंजे क़दीम में अज़ीम खे बदिरां अॼु जी हालत खे सोचणु घुरिजे। अॼु असांजा पेट वफ़ाक़ हड़पियो थो वञे, अॼु असांजो कारूजर महफ़ूज़ न आहे, अॼु असांजो दरिया महफ़ूज़ न आहे ऐं जेसिताईं मां सम्झां थो तव्हां वटि क़ौमी गुलामी आहे, तव्हां गुलामी जी ज़ंजीरनि में जकड़िया आहियो, तव्हांजी का बि शइ महफ़ूज़ न हूंदी, न तव्हांजी ॿोली महफ़ूज़ हूंदी, बल्कि जेको तव्हां अजरक टोपियूं पाए था सुभाणे इहा बि तव्हांजी महफ़ूज़ न हूंदी। तंहिंजे करे अचो फ़िक्र सैयद जो दामन झलियो, इहो कॉम्पस्टीअ जो दामन झलियो। इन खां अलावा सिंध जे अंदरि बाक़ी जेके बि तरक़ी पसंदि जा दावेदार आहिनि, पोइ सोशलिज़म हुजे, सेक्युलरिज़म हुजे, सूफ़ीज़म हुजे, फेमिनिज़म हुजे या आज़ाद ख़ुदमुख्तियारी हुजे, हिन मुल्क जम्मू गैर फितरी रियासत में उहो कॾहिं बि क़ाबिल क़बूल न आहे, उहो कॾहिं बि सिंध जी बका जो दामन थी नथो सघे। सिंध जी बका कल्ह बि फ़िक्र सैयद में हुई, अॼु बि हुई। हा फ़िक्र सैयद साईं जीएम सिंह अॻे जियो त हीअ कंडनि जी सेज आहे, जेके सूर आहे सिंध जा, तंहिंजे करे तव्हांखे टार्चर सेल जो मुंहुं ॾिसणो पवंदो, तव्हांखे जेल जो मुंहुं ॾिसणो पवंदो, तव्हांखे मरणो पवंदो। पर पोइ बि मां आख़िर में हिन फिटिंग सां पंहिंजी जाइ वरितुसि, हिन सभिनी शयुनि खे छा जे फिटिंग सां त सूरन बड़ी सोबते दिल जा वहम विसार हर भाला विड़वा के यानी ढालम डार मथा ते करार मार ते मतारो थिए। ऐं आख़िर में जेके असांजा खंबे गुमकियल क़ौमी कारकुननि ऐं आख़िर में दुनिया जी मौज़ूद मुल्कनि ऐं ह्यूमन राइट्स ऑर्गेनाइज़ेशन ऐं उन्हनि समूरनि इंसान परस्त क़ुवतनि खे अपील थो कयां तंहिंजो नोटिस वरितो वञे ऐं असांखे असां अॼु इहो ऐलान चऊं था त असां फ़िक्र सही सां लॻा पिया आहियूं। इहो ई वाहिद ज़रियो आहे सिंध जी बका जो, सिंध जी ॿोली, सिंध जो कल्चर ऐं सिंध जी तारीख़ तहज़ीब बचाइण जो। इन खां अलावा बाक़ी जेके बि गस आहिनि उहे धोखेबाज़ आहिनि, उहे धोखो आहिनि, इन्हनि में का बि इन्हनि में का बि हक़ीक़त कोन्हे का। इन में न तव्हांजो पंहिंजी फितरी मुल्क था बचाए सघो, न पंहिंजी ॿोली न तारीख़ कुझु नथा बचाए सघो। आख़िर में आऊं छा जी ही सिर को अच्छी दे फुंदर के लंज बना हुजन मुसर खड़ा वारे वारे वठिया। सभिनी जी महिरबानी। जी